إن الله وملائكته يصلون على النبी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा। सब गॾिजी मुहब्बत सां सलाह शरीफ़ पढ़ायो त इन जुमिले सलाह जो सवाब अल्लाह साईं मरहूम खे अता फ़रमाए। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अवां खे बख़ूबी मालूम आहे त मरहूम ऐं मग़फ़ूर मुजीबुर रहमान अल्लाह साईं उन जी बख़्शिश फ़रमाए। उन जे इसाले सवाब जे लाइ संदुनि बिरादरनि भाइरनि गॾिजी करे उन्हनि चाहियो त अल्लाह जे कलाम जी महफ़िल थिए, जीअं अल्लाह साईं असांजे भाउ जी बख़्शिश मुजादा मरी वञण खां बाद में दुनिया जो ताल्लुक़ कटिजी थो वञे, लेकिन अल्लाह जल्ल शानहू इंसान जो ताल्लुक़ सवाब जी निस्बत सां उन मैयत जो वरी बि ज़मीन सां जोड़े छॾियो। मुख़्तसर टाइम में दुआ ख़ैर थींदी इंशा अल्लाह अज़ीज़, पर जंहिं महफ़िल में अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जो ज़िक्र थींदो आहे उते रहमतुनि ऐं बरकतुनि जो नुज़ूल थींदो आहे। अल्लाह जल्ल शानहू मुस्लमान जे मथां वॾो करम कयो आहे, वॾो एज़ाज़ सां नवाज़ियो आहे जो इंसान अगरचे ही जहान छॾे थो वञे, क़बर में आहे, साल गुज़री था वञनि, पर उन जा पोयर अज़ीज़ ग़रीब मिट माइट रिश्तेदार बिरादर उन जे ईसाले सवाब जे लाइ जेको बि कुझु नगर जी सूरत में, क़ुरान करीम जी तिलावत जी सूरत में, ज़िक्र जी सूरत में जेको बि कुझु उन मरहूम जे लाइ कनि था, अल्लाह जा मलाइक सोन जे थाल में विझी करे उन मरहूम खे सवाब पहुचाए वेठा। सब चवंदो सुभान अल्लाह। मुजादा ही मुसलमान जो एज़ाज़ आहे, इकराम आहे। अवां ॾिसो ॿियनि गैर मुस्लिमनि जे अंदरि कुझु अहिड़ा बि मज़हब आहिनि जो उन्हनि जो को बि मरी थो वञे त उनखे शीशे में रखनि था, बंदि कनि था, वरी तव्हां ॾिसंदो त उन जूं शक्लियूं कहिड़ियूं थियूं थी वञनि। हज़रत अली करमल्लाह वजहल करीम खां के सुवाल कयो त ए अमीरुल मोमिनीन शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु, असां हिकिड़ो अवां वटि नंढिड़ो सुवाल खणी आया आहियूं, साईं उन जो जवाब ॾिजो। पाण फरमाए कहिड़ो सुवाल आहे? अर्ज़ कयो वियो त साईं कुझु अहिड़ा बि आहिनि मैयत जेके जहान छॾे था वञनि, किन जे जिस्म खे कुझु बि कोन थो थिए, कुझु अहिड़ा बि आहिनि जंहिंजे जिस्म खे मिट्टी खाई थी वञे ऐं हॾा था बचनि। अवां ॿुधायो त इन जी वजह छा आहे? पाण फरमाए इहो बि अल्लाह जो वॾो करम आहे। साईं इहो कीअं? पाण फरमाए जेकॾहिं इहा सूरत न हुजे हा त इंसान खे दफ़नाई कोन हमेशह जे लाइ रखे सां ज़मीन ते, त इहो हुजे। इन में बि अल्लाह जल्ल शानहू जी हिकमत आहे, लेकिन जंहिंजे सीने में अल्लाह जो कलाम आहे, जेके रसूलुल्लाह जा आशिक़ ऐं परवाना आहिनि, यकीन ॼाणियो त उन जी खफ़न खे बि मिट्टी कोन खाईंदी आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे इहो सबक़ ॾिनो आहे त जेकॾहिं को अवां जो अज़ीज़ करीब जहान छॾे वञे त उन जे ईसाले सवाब जे लाइ चंद धरतीअ ते कम कंदो, पोइ बि अगरचे उनखे साल गुज़री वञनि, पर अल्लाह साईं उन मैयत खे ॿियो सवाब अता फरमाईंदो आहे। मुस्नद बाज़ार में हदीस आहे, पाण फरमाए को शख्स ज़मीन ते मस्जिद ठाराए वियो या अल्लाह जो कलाम वठी करे ऐं मदरसे में ॾेई वियो, या कंहिं शख्स अस्पताल ठाराई आहे या मदरसो ठारायो आहे या स्कूल जंहिंखे तालीम ॾिनी वञे ॿारनि खे उहो आहे, या खूह खोटायो आहे, के वण हणायो आहे, मिसाल तौर
के भी अहिड़ियूं नेकियूं आहिनि अगर जे उहो शख़्स जहान छॾे थो वञे या उन जा पोयर उन जे ईसाले सवाब जे लाइ ही अज़ीम कम कारनामो करे था वञनि अल्लाह साईं उन सवाब करण वारे खे बि सवाब ॾींदो जंहिंजे लाइ नियत कई वे अल्लाह साईं उन खे बि अजुर अता फरमाईंदो क़ीमत त थोड़ी आहे पर अजुर वॾो आहे हज़रत मूसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर जो वाक़ियो आहे साईं जन कब्रिस्तान वटां गुज़र कयो हिकिड़ो वॾेरो हो अमीर तरीन शख़्स हो उनखे क़ब्र में अज़ाब थी रहियो पाण फरमायूंसि ॾे ख़बर तुंहिंजो को पोयर आहे जो मां वञी उनखे न्यापो ॾियां त को तुंहिंजे लाइ ईसा अले सवाब जो को अमल करे त तोखे अल्लाह साईं हिन क़ब्र जे अज़ाब खां महफ़ूज़ रखे पाण फरमायोसीं हा हिकिड़ी न्याणी आहे मां सॼी मिल्कियत उन जे हवाले करे आहियां पुट जो औलाद आहे ई कोन हाणे उन मूंखे यादि ई कोन कयो आहे हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम जन विया वाकई ॾिठनि त उहा औरत मर्दनि सां गॾु नहर में वेंदी रही आहे पाण फरमाए वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे उनखे इहा तालीम बि न आहे लेकिन जंहिंखे पैसो अची वेंदो आहे या का शइ अची वेंदी आहे उहो पंहिंजे होश खां बि हलियो वेंदो आहे कोन जो वॾो कोन हूंदो ई कोन्हे को इहो दुनिया जो दस्तूर आहे सियाणा वेठा आहिनि हज़रत मूसा कलीमुल्लाह उनखे सॾु कयो अबा हेॾे आ उहा औरत न आहे ॿियो दफ़ो सॾु कई कोन आई टे दफ़ो बि आई कान लेकिन पाणीअ जी लप भरे अल्लाह जे नबी कलीमुल्लाह खे हईं साईं फरमाए त वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो मां अल्लाह जो नबी हली आयुसि पर उन शख़्स जे क़ब्र ते विया ॾिसनि त उहो जन्नत में वेठो आहे सुभान अल्लाह पाण अल्लाह जे नबी फरमाए त तुंहिंजी न्याणीअ को चङो अमल त कयो कोन लेकिन अल्लाह साईं तोखे बख़्शे करे जन्नत छाजे करे ॾिनी आहे पाण फरमायो साईं वाकई इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे लेकिन तव्हांजे विच में ऐं मुंहिंजी न्याणीअ जे विच में हिकिड़ो जीत हुयो जेके उनखे उन जे करे मरी रहियो हो पसाहन में हो लेकिन मुंहिंजी न्याणी अवां खे पाणी हयो उहो पाणी उन जीत खे पहुतो उन में साह पइजी वियो उन दुआ घुरी या अल्लाह जे मूंखे पाणी पियारियो आहे उन जे अबे अम्मा खे बख़्शिश करे जन्नत नसीब फरमा त जेकॾहिं इन जीत जी हिकिड़ी दुआ जे सदके में अल्लाह जल शानहू बख़्शे छॾे थो त जेके सवन जे तइदाद में मैयत जे ईसाले सवाब जे लाइ नगर खाराए वञे त अल्लाह साईं छो न बख़्शे ये वॾी बख़्शिश जो ज़रियो आहे अवां मस्जिद में मदरसनि में क़ुरान पाक वठी ॾियो मिठाई त 250 रुपया आहे लेकिन उहा नियत कयो त अल्लाह साईं मुंहिंजे अबे खे सवाब अता फरमाए मुंहिंजे बिरादर खे सवाब अता फरमाए या मस्जिद ठहे थी पई अवां वञी 5 सिरूं वठी ॾियो दादा मां पंहिंजे बिरादर जे लाइ भाउ जे लाइ ही कमु कयो आहे को बि अहिड़ो अमल कयो वञी हिकिड़े जे लाइ नियत छॾींदो आहे हज़रत अली करमल्लाह वजहुल करीम फरमायो त 11 दफ़ा कुल वल्लाह शरीफ़ पढ़ी करे तव्हां सॼी दुनिया जा जेके बि मुस्लमान जहान छॾे विया सभिनी जे लाइ दुआ घुरो त जेतिरो तइदाद उन मैयत जो हूंदो पढ़ण वारे खे अल्लाह साईं एतिरो सवाब ख़ुदि खे बि अता फरमाए हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह हिकिड़े कब्रिस्तान वटां गुज़र कयो बुज़ुर्गनि जो अमल हूंदो आहे कब्रिस्तान आहे कब्रिस्तान वटां गुज़रियो भले पंहिंजा हुजनि न हुजनि केरु बि हुजे मुस्लमान मदफून आहिनि अवां 4 कुल वल्लाह त ज़रूरु ईंदो हूंदो उहो पढ़ी वेंदा कयो पाण बुज़ुर्ग कुल शरीफ़ पढ़ी करे ऐं भरिसां ॻोठ उते रहिया 2-3 ॾींहंनि खां पोइ जेॾी महिल जो अचनि त ॾिसनि त सॼे कब्रिस्तान वारा जन्नत में वेठा कोन चयो था सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह जो सवाब जी ख़बर हुजे त सदाई पढ़ंदो वते सुभान अल्लाह हिकिड़ो कशफ वारो शख़्स हुयो उन ॾिठो त हिकिड़ो शख़्स क़ब्र में पियो तो क़ुरान पढ़े तो उन खां आवाज़ निकिरी वियो सुभान अल्लाह त क़ब्र वारे चयो सदाई सुभान अल्लाह जो मूंखे सवाब ॾे त मां हिन क़ुरान जो सवाब तोखे ॾियां छो त उते ई जन्नत में पहुची हाणे त नेकियूं तुंहिंजूं बस ॿियो सभु कुझु तुंहिंजो कमु पूरो थी वियो अल्लाह साईं इनाम ॾेई छॾिया पर जेकॾहिं वरी दुनिया वारो सवाब मिलंदसि अञा नेकियूं दर्जा वधंदसि महबूबनि फरमायो आहे तव्हां दुनिया ते जन्नत जो सैर बि कंदा रहो वञनि त भलो न आहे
हाणे हिनखे कुही करे कच्ची ख़ैरात करे कोठ वारनि खे खारायां त भलो आहे उन हारीअ ॿई ढगा कुही करे ख़ैरात कई आहे पोइ अव्हां ॾिसंदा आहियो त को हॾो काथे पियो हूंदो आहे को हॾो काथे हूंदो आहे को कांव खणी वेंदो आहे को कबरी खणी वेंदी आहे झिरकी मिसाल तौर ई खणींदा आहिनि पोइ इहो हॾो हिकिड़ो कांव खणी वियो क़ब्रिस्तान वटां गुज़रे उनजे चंबे मां उहो हॾो छॾाइजी वियो अल्लाह जल शान फरमायो इन हॾे जे तो सुभान अल्लाह त जेकॾहिं यासीन शरीफ़ उहा ढगा अदब कनि त उनजो एॾो शान आहे जे क़ुर करीम जो हाफ़िज़ क़ब्रिस्तान वटां गुज़री वञे त अल्लाह साईं 40 ॾियारा अज़ाब ई खणाए छॾींदो आहे असां क़ुर खे सम्झो कोन्हे असां क़ुर करीम खे सम्झो न आहे असां बस ॿुधो से बाबा अल्लाह जो कलाम आहे इन बुज़ुर्गनि खां पुछो पाण फरमाए था जॾहिं क़ुर करीम जो हाफ़िज़ या आलिम दुआ घुरंदो आहे अल्लाह फरमाईंदो आहे बाना जेकी वणई सो दुआ घुर मां त तोखे झोल भरे ॾेई छॾींदुसि त मुंहिंजा अदा जेको बि असां ईसाले सवाब कयूं था सुभान अल्लाह इहो सॼो सवाब अल्लाह साईं मरहूम मुता फरमाईंदो यादि रखी छॾियो मुंहिंजे दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे अगरचे मरी वियल नाकारा बकरीअ जो खुर्ब कंहिंजी नियत सां ईसाले सवाब करे छॾींदो त ख़ुदा हुनखे सवाब अता फरमाईंदो आहे नाकारा पर ही त कम वारियूं शयूं आहिनि के इंसान खे गिरो खाराइण बि केॾो अजुर आहे कंहिंखे पाणी पियाइण बि केॾो सवाब आहे असां अवां इनखे महसूस तॾहिं कंदासीं जॾहिं क़बर में पहुचंदासीं अखियूं बंदि थी वेंदियूं पोइ ख़बर पवंदी त हाय हाय जो सवाब असां जेको करियासीं हिते अजुर छा आहे ज़ाहिरी ज़मीन आहे हर शइ उनजो सिलो ज़ाहिर ते मिले थो लेकिन अल्लाह जे कलाम जो मस्जिदनि ठाहिण जो कलाम पाक खे वठी ॾिनोसीं या कंहिंखे वॻो कपिड़नि जो पारायोसीं या कंहिं शख़्स खे पेट भरे मानी खाराईसीं अल्लाह जे नबियुनि जो अमल हूंदो हो हज़रत इब्राहिम अला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम छा कंदा हुआ ईअं मानी न खाईंदा जेसीं को महिमान अचे उनखे गॾिजी खाराईंदा असां इहे अमल छॾे ॾिना पाण करीमन फरमाए क़यामत ॾियारे अहिड़ा चंद शख़्स हूंदा जेके अर्श अज़ीम जे पाशे जे हेठां हूंदा अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब कहिड़ा पाण फरमाए हिकिड़ो नौजवान जे पंहिंजी सॼी नौजवानी ज़िंदगी में अल्लाह जी इबादत कई आहे हिकिड़ो उहो शख़्स जंहिंजो ताल्लुक़ मस्जिद सां जुड़ियल आहे मस्जिद सां मोहब्बत आहे नमाज़ सां बि मोहब्बत आहे इहो शख़्स क़यामत ॾियारे अल्लाह जे अर्श अज़ीम जे पाशे जे हेठां ऐं अर्ज़ कयो साईं ॿियो कहिड़ा पाण फरमाए उहो शख़्स बि आहे जेको अकेलाइप में अल्लाह जे ख़ौफ़ खां रोए थो अल्लाह साईं उनखे बि अर्श अज़ीम जे पाशे में रहाईंदो हज़रत साईं क़िबला मोहम्मद कासिम मशहूरी रहमतुल्लाह अलैह बुज़ुर्ग फरमायो त क़यामत ॾियारे जेॾीमहिल अमलनि जो हिसाब थींदो अल्लाह साईं फरमाईंदो को मुस्लमान जेको अमल त ॾिसो त कहिड़ो आहे कहिड़ो आहे कहिड़ो आहे पोइ कंहिं वटि नेकी बि न हूंदी उन वटि हिकिड़ी नेकी हूंदी कहिड़ी जो उहो रुनू हूंदो अल्लाह जे ख़ौफ़ खां उन्हनि जी पिंपड़ियूं पिसियूं हूंदियूं अल्लाह साईं फरमाईंदो इहो मुंहिंजे ख़ौफ़ खां रुनू हो इन जूं पिंपड़ियूं गवाही ॾींदियूं त मौला तुंहिंजे ख़ौफ़ खां रुनू हूंदो अल्लाह साईं इन जे करे बि मोमिन बाणे खे बख़्शे छॾींदो असां नेकीअ जा अमल त कयूं चङाई जा अमल त कयूं इहे अमल कंदासीं असांखे बि अजुर आहे पर जेकॾहिं असां ॿियो कुझु नथा बि करे सघूं त निमाज़ पढ़ूं फर्ज़ निमाज़ खां बाद में हिकिड़ो नफ़िल बि पढ़ंदासीं त या अल्लाह असांजे अबे अमा खे हिन नफ़िल जो सवाब अता फरमा इहो बि बग़ैर पैसनि जे ख़र्च आहे बग़ैर पैसनि जे अमल आहे इहो बि अमल रखंदव अल्लाह साईं अव्हांजे वॾनि खे सवाब अता फरमाईंदो मुंहिंजे दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए आख़िरी हदीस को मां ख़तम कंदुमि पंहिंजे ख़िताब खे पाण फरमायूं जॾहिं को शख़्स जहान छॾे वेंदो आहे त उन्हनि जा रूह उन पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि जे दरवाज़नि ते ईंदा आहिनि ऐं फरमाईंदा आहिनि ओ मुंहिंजी औलाद ओ मुंहिंजा भाउ ओ फलाणा गमगीन आवाज़ सां चवंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असांखे बि तूं यादि कर को असांजे लाइ त सदको ख़ैरात कर को असांजे लाइ बि मानी का कढो अल्लाह जे राह में को ख़ैर ख़ैरात कर असांखे बि यादि कर जेका आहे तोखे मिल्कियत जी प्रापर्टी तुंहिंजे हथनि में आहे या तो कोन ठाही असां ठाहे विया हुआसीं उहे उनखे यादि ॾियाराईंदा आहिनि पर जेकॾहिं को अज़ीज़ क़रीब उन्हनि जे लाइ ख़ैर न कंदो आहे सदको न कंदो आहे दुआ में यादि न कंदो आहे पोइ उहे मोटी ऐं गमगीन थी करे चवंदा आहिनि या अल्लाह जीअं हिननि असांखे ना उमेद कयो आहे जो असांखे यादि न कयो अथनि असांजे लाइ सदको ख़ैर ख़ैरात नथा कनि या अल्लाह
इन्हनि खे बि ना उमीद कजा मुफ़स्सिर लिखिया ना उमीद जो मतिलबु इहो आहे उहे बददुआ ॾेई मोटी वेंदा आहिनि त या अल्लाह जीअं असांखे ख़ैर में ऐं सवाब में शामिल नथा कनि इन जो पोयर बि ईअं थिए जो इन्हनि खे बि इहो यादि न करे असां वटि अल्हम्दुलिल्लाह ॿारहाड़ी में इहो अमल आहे जो असां पंहिंजे वॾेरनि जे ईसारे सवाब जे लाइ ॿ वक़्त असां खाऊं था त उन्हनि जी अल्लाह जे नाले जी मानी ज़रूरु ग़रीबनि खे ॾींदा आहियूं भलो अमल आहे जो सुभान अल्लाह इहो करणु खपे असां ॾींदा आहियूं सुबुह जो बि ॾींदासीं शाम जो बि ॾींदासीं ऐं इहो अमल करणु बि खपे भले 10 भाती हुजनि 20 भाती हुजनि ॿियो को असां सदको ख़ैरात त कोन था करे सघूं असां उहा ताक़त ऐं सघ आहे बि कोन उहो हिकिड़ी मानी बि कढींदे नियत सां के ग़रीब खे खाराईंदे त या अल्लाह मुंहिंजो जेको 50 ख़ानदान जो भाती को जहान छॾियो आहे इन्हनि खे इन हिकिड़ी मानी जो बि सवाब ॾे त अल्लाह से उनखे जन्नती ताम ज़रूर अता फरमाईंदो अल्लाह साईं मूं गुनाहगार जो चवण अव्हां जो ॿुधण क़बूल फरमाए वाखिर दावाना أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل يا أيها الكافرون لا أعبد ما تعبدون ولا أنتم عابدون ما أعبد ولا أنا عابد ما عبدتم ولا أنتم عابدون ما بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد يكن له كفوا أحد بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد الله الصمد لم يكن له كفوا أحد بسم الله الرحمن الرحيم قل أعوذ برب الفلق من شر ما خلق ومن شر غاسق إذا وقب ومن شر النفاثات في العقد ومن شر حاسد إذا حسد بسم الله الرحمن الرحيم قل أعوذ برب الناس ملك الناس إله الناس من شر الوسواس الخناس الذي يوسوس في صدور الناس من الجنة والناس بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين بسم الله الرحمن الرحيم ألف لام ميم ذلك الكتاب لا ريب فيه هدى للمتقين الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون والذين يؤمنون بما أنزل إليك وما أنزل من قبلك وبالآخرة هم يوقنون أولئك على هدى من ربهم وأولئك هم المفلحون وإلهكم إله واحد لا إله إلا هو الرحمن الرحيم إن رحمة الله قريب من المحسنين وما أرسلناك إلا رحمة للعالمين ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين وكان الله بكل شيء عليما إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا وشفينا ومولانا محمد وعلى آله وصحبه وبارك وسلم عليه سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين سيدنا ومولانا محمد وبارك وسلم عليه تسليما ربنا لا تزغ قلوبنا بعد إذ هديتنا وهب لنا من لدنك رحمة إنك أنت الوهاب يا إله العالمين कलाम पाक जा ख़तम शरीफ़ 123 भेरा सूरह यासीन 100 भेरा कुल वल्लाह शरीफ़ 10 भेरा दुरूद ताज जेकी भी महफिल सुभान अल्लाह सलात पढ़ी वई कलाम पाक जो आयतूं पढ़ी हो मिठा अल्लाह जुमले सवाब ऐं जेके भी दोस्तनि ही नगर न्याज़ कयो आहे ख़ैर ख़ैरात उन कणे कणे जो अजर ऐं सवाब असां पंहिंजे प्यारे आका व मौलाना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह तस्मीह हदियो तोहफ़ो पेश कयो क़बूल फरमा
मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वसीले से तमाम अंबिया इकराम, असहाब इकराम, अहल बैत इकराम, महबूब वालिदैन करीमीन, शुहदा करबला, शुहदा बदर, शुहदा हुनैन, तमाम शहीदन की बारगाह में पेश किया कबूल फरमा। इमाम अरबा, इमाम आज़म, इमाम शाफ़ी, इमाम मालिक, इमाम अहमद बिन हम्बल, चैनी सिलसिला जा बुजुर्गान दीन, कादरी, नक्शबंदी, चिश्ती, सुहरवर्दी, बिलखुसूस महबूब सुबहानी गौसे समदानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ियल्लाहु ताला अन्हु जी बारगाह में पेश किया कबूल फरमा। या अल्लाह जुमले सवाब हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम का वठी इन वक्त ताईं जेके मुसलमान मर्द मोमिना मोमिनानी फ़ानी जहान छॾिया सभिनी खे सवाब अता फरमा। बिलखुसूस या अल्लाह कलाम पाक जे शहन ख़त्मन जो सवाब 123 भेरा सूरह यासीन जो सवाब 10 भेरा दुरूद ताज 100 भेरा कुल वल्लाह शरीफ इन महफ़िल जो कणे कणे जो अजर या अल्लाह मरहूम मग़फ़ूर मुजीब रहमान के इन जो सवाब अता फरमा। या अल्लाह मरहूम जी बख्शिश फरमा, उन जी कब्र के कुशाद वसी फरमा, उन जी कब्र में नूर दाखिल फरमा, उन्हनि खे महबूबन जी शफ़ाअत नसीब फरमा। या अल्लाह उन जे मथां पंहिंजो रहमत नाज़िल फरमा। मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन खे पाड़ो ऐं शफ़ाअत नसीब फरमा। या अल्लाह उन जे बिरादरनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फरमा, मिटन माइटन अज़ीज़न करीबन के सब्र की तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह पांचे प्यारे हबीब के सदक़े में उन जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा, हरफ हरफ जी उनके नेकी अता फरमा। या अल्लाह उन जे मथां पंहिंजो फज़ल करम फरमा, ख़ास पंहिंजी निगाह नज़र इनात फरमा। पांचे प्यारे हबीब के सदक़े में इन सभिनी जो दुआऊं उन जे हक़ में कबूल फरमा। या अल्लाह तो रहम फरमा, असां सभिनी के मरण वक्त कलमो नसीब फरमाए जा, मरी वञो तो महबूब जो पाड़ो नसीब फरमाए जा। या अल्लाह तो पंहिंजो फज़ल करम फरमा। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुकल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात अद-दाइमत फ़िद्दीन व दुनिया वल आख़िरह तवफ़्फ़ना मुमिनीन वल्हिक़ना बिस्सालिहीन। अल्लाहुम्मा इन्ना नऊज़ु बिका मिन अज़ाबि जहन्नम व नऊज़ु बिका मिन फ़ितनतिल क़ब्र व नऊज़ु बिका मिन शर्रिल वस्वासिल ख़न्नास व नऊज़ु बिका मिन ग़लबतिद दैन व क़हरिर रिजाल। रब्बिग़फ़िर वरहम अन्त खैरुर राहिमीन बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफ़ीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जीते